ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी बाप दादा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाँ, सभु बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्तिवान आहियां। गुणवान आहियां। सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व ज्ञान सां संपन्न आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में दिल जी सफ़ाई खपे। असांखे पंहिंजे जीवन में सदा स्वच्छ दिलि, साफ़ दिलि हुजणो खपे, है न। मन बुद्धि हिकदमि स्वच्छ हुजणी खपे। चईंदा आहिनि न, साफ़ दिलि ते हुजे त मुराद हासिल थी वेंदी आहे। छो जॾहिं भॻवानु असांजी इच्छा पूरी करण वारो आहे, लेकिन भॻवानु असांजी इच्छा पूरी कॾहिं कंदो आहे? जॾहिं असांजो दिलि अर्थात असांजो मन स्वच्छ हुजे। भॻवान वटि असांजी मन जी आवाज़ पहुचंदी आहे। भॻवान वटि असांजी मन जी आवाज़ पहुचंदी आहे। त अगरि असां साफ़ मन सां अगरि परमात्मा खे यादि कंदासीं ऐं पंहिंजे मन जी ॻाल्हि हुनखे चईंदासीं त असांजी ॻाल्हि हुन ताईं पहुची वेंदी ऐं असांजी उहा इच्छा पूरी थी वेंदी, न। लेकिन मन में अगरि ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं, व्यर्थ ॻाल्हियूं, फालतू ॻाल्हियूं हूंदियूं, त असांखे असांजी उहा ॻाल्हि होसिताईं पहुचंदी न, त असांजी इच्छा पूरी न थी सघंदी आहे। इन करे बाबा असांखे चवनि था कि सदा पंहिंजी मन बुद्धि खे स्वच्छ रखिणो। पंहिंजी मन बुद्धि खे स्वच्छ रखंदव तॾहिं परमात्मा वटि असांजी मुराद वेंदी ऐं असांजी उहा पूरी थी वेंदी। वैसे बि ॾिसो, माण्हू जो दुनिया में ईअं कंदा आहिनि न, साफ़ जॻह ते भॻवान जो कमिरो साफ़ सुथिरो करे ख़ुदि शरीर जी सफ़ाई करे भॻवान खे यादि करणु वेहींदा आहिनि। लेकिन असली में भले तव्हां उहो त करणु ई खपे, ॿाहिरां जी स्वच्छता त असांखे खपे ई सही, लेकिन मेन थींदो आहे कि असां आत्मायूं केतिरो पंहिंजो मन खे स्वच्छ रखी परमात्मा खे यादि था करूं। छो जे भॻवान खे जेतिरो शुद्ध मन सां यादि कंदासीं, कंहिंजे लाइ बि वैर भाव न हुजे, तेरी मेरी न हुजे, कोई बि ग़लति ॻाल्हि असांजे मन में न हुजणी खपे। त अगरि असां भॻवान खे यादि कंदासीं त असांजी ॻाल्हि मन परमात्मा वटि पहुचंदी ऐं उहो पूरी थी वेंदी। अगरि थोरो बि मन में कोई ॻाल्हि हूंदो न, कंहिंजे लाइ बि हूंदो, अगरि आहे बि न, त भॻवान खे पहिरियों उहो ॾेई छॾियो कि बाबा मन में हीअ ॻाल्हि अचे थी, तव्हां वठी वठो, है न। त असां छा थींदो, असां फ्री थी वेंदासीं। त बाबा ॼाणे बाबा जो कमु हाणे असांखे
घर में असांजा ॿार आहिनि, संबंधी आहिनि, ॿारु नथो मञे, कुझु ग़लति कमु थो करे, असांजे मन में उहा ई ॻाल्हि हलंदी रहंदी आहे। त असां अगरि सभु कुझु भुलिजी करे भॻवान खे यादि करणु चाहियूं त करे नथा सघूं, छो जो उहा ॻाल्हि घड़ी घड़ी असांखे हेठि खीचंदी आहे, हिन दुनिया में हुन ॿार वटि खीचंदी आहे। त असां भॻवान सां मनु लॻाइणु चाहियूं त लॻी न सघंदो आहे, है न, ईअं थींदो आहे न। त कंहिंजो ॿारु आहे, मुंहिंजो ॿारु थोरी, भॻवान मूंखे ॿारु ॾिनो अथई, लेकिन सॼो ॾींहुं मूंखे ॿार जे पुठियां ई थोरी रहणो न। असांखे भई नंढो आहे त ठीकु आहे, लेकिन वॾो आहे, समझदार आहे, असां हुनखे सम्झानी ॾियूं था त बि नथो ॿुधे, हुनखे केसिताईं तव्हां पकिड़े करे वेहींदव। चलो असां पकिड़े करे हुन सां गॾु विहूं बि, कमु करूं बि, त बि कहिड़ो ॿारु हूंदो आहे जो चईंदो सॼो ॾींहुं मूंसां गॾु वेही करे, मूंसां गॾु कोई कमु करे, कोई साथ हुजे। उहो अकेलो बि पंहिंजो पढ़ाई लिखाई रोटी खाइण पीअण नथो करे सघे। त चलो ॿारु पैदा कयो आहे त उनखे ओड़ो असांखे ध्यानु बि ॾियणो पवंदो आहे न। पहिरियों त ख़ैरु माउ पीउ पहिरियों त छा कंदा हुया, भई ॿाहिरि कमु न, मां घर में छो ज़रूरी आहे, भई ॿार जी संभाल करणु, ॿार खे इहे सभु कुझु ॾियणु करणु। हा, अॼुकल्ह जी माउरूं चवनि थी बसि सॼो ॾींहुं असां हिननि जे पुठियां ई घुमूं, त ॿियो कहिड़ो कमु आहे तव्हां वटि, न ॿियो कहिड़ो कमु आहे। अॼु माउरूं चवनि थियूं असां बसि हिन जे पुठियां ई घुमंदा रहो, त इहे ई त ध्यानु ॾियण वारो न, इहे बि त ड्यूटी आहे, इहे बि त कमु आहे न। अगरि तव्हां ॿार सां गॾु वियो, हुन सां गॾु पढ़ाई लिखाई, हुनखे कुझु न कुझु खेॾायो करायो, हुन में जो विशेषता आहे हुनखे अॻियां वधाइण, इहो केॾो वॾो कमु आहे। अॼु ॿार खे बि तव्हां अॻियां वधाईंदव, हुनखे बि तव्हां उहा शिक्षा ॾींदव त उहो बि तव्हांजो शुक्रिया मञंदो। ॿार कोई हीअं ई थोरी सिखी पढ़ी वॾा थी वेंदा आहिनि। माउ पीउ जो ॾाढो वॾो रोल हूंदो आहे न, मदद करण जो। त माउ पीउ जो ॾाढो वॾो रोल हूंदो आहे मदद करण जो। त इन करे बाबा असांखे चवनि था, ॾिसो अॼुकल्ह एॾो कमु न आहे, लेकिन माण्हू कमु छो जो अॼुकल्ह सभु अकेला ई था रहनि, त एॾो बोझ त आहे ई न, मायूं सभिनि जो लॻल आहिनि। त हिकु ॿार सां असांखे कीअं हली करे हुनखे अॻियां वधाइणो, हुनजी विशेषता ॾिसी करे उहो माण्हुनि खां थिए नथो। चवनि था असां सॼो जीवन हिन में ई ॾियूं, त पैदा छो कयो। चलो ॾाॾे ॾाॾी चई त ॾाॾे ॾाॾी खे ॾियो, भई उहो संभाले, न कंहिंखे ॾींदा बि न आहिनि, कंहिंसां मिलण बि न ॾींदा आहिनि, वञण बि न ॾींदा, पाण वठी रखंदा। त इंसान अॼुकल्ह जो उहो करणु चाहे थो, हर आत्मा में हर विशेषता हूंदी आहे, त उहो कुझु करणु चाहे थी त हुनखे करणु न ॾींदा आहिनि, त उहो काॾे वञे ॿुधायो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे पंहिंजे जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे असांजी दिलि सदा साफ़ हुजे। सभु कुझु बोझ माउ पीउ, सभु कुझु बोझ कंहिंजो बि बोझ आहे, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव, सभु बोझ असांखे भॻवान खे ॾेई करे असांखे भॻवान खे सचे मन सां यादि करणो, तॾहिं ई असांखे उहा शक्ति मिलंदी, तॾहिं ई असां उन खां शक्ति वठी करे सर्व जी मदद करे सघंदा आहियूं, है न। अॼु इंसान खे ख़ुदि जो ई जीवन थोरी जीअणो आहे, है न, असांखे ख़ुदि जो ई जीवन थोरी जीअणो आहे, असांखे ॿियनि जी बि त मदद करणी आहे न, तॾहिं त असांजे जीवन में दुआयूं इकठियूं थींदियूं न। त असांखे छा करिणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे ऐं सर्व खे सुख शांति जी किरनियूं ॾियणियूं, सर्व खे सुख शांति जी किरनियूं असांखे ॾियणियूं, सभिनि जी हिन रीति असांखे मदद करणी आहे, आत्मा खे
परमात्मा खे यादि करे सभु कुझु भॻवान खे ॾेई करे थोरो समय असां सिर्फ़ु मां आत्मा परमात्मा जी संतान ऐं विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुख शांति जी कामना करो। सभिनि जे लाइ, सिर्फ़ु मां मुंहिंजो परिवार में न वञो, सभिनि जो ई कल्याण थिए, सभिनि खे ई सभी परमात्मा जी छत्रछाया जे हेठि सदा सेफ रहूं, है न। सभिनि जो ई कल्याण थिए, सभी परमात्मा जी छत्रछाया जे हेठां सदा सेफ रहनि, इहे असांखे सदा यादि रखिणो आहे। त हीअं जॾहिं असां संकल्प कंदासीं न कि परमात्मा जी छत्रछाया जे हेठां सदा सभु सेफ रहनि, त छा थींदो, परमात्मा जी शक्ति सभिनि वटि पहुची वेंदी। जीअं आत्मा खे बि जो मदद खपे उहो हुनखे मिली वेंदी। कॾहिं कॾहिं कोई माण्हू चईंदो आहे न, अलाए कंहिंजी दुआ लॻी, त इहे माण्हू सिर्फ़ु मां मुंहिंजो खां परे अगरि सर्व जे भले जे लाइ कामना करे त ॾिसो सर्व जो ई भलो थी वेंदो। इहे कॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां हिक ॿिए खे आत्मिक स्वरूप में ॾिसंदासीं, भई मां बि आत्मा परमात्मा जी संतान ऐं इहे सभी आत्मायूं आहिनि, तॾहिं असां विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुख शांति जी कामना करे सघंदासीं। न त छा थींदो, अगरि असां देह में ई फसियल हूंदा आहियूं न, त बसि देह जे संबंध पदार्थ वस्तुनि में ई असांजो समय निकिरी वेंदो आहे, त असां ॿियनि जे लाइ सुठो सोचे ई न सघंदा आहियूं। त जॾहिं सभिनि जो ई कल्याण थिए त हुन में मां बि अची वियमि ऐं मुंहिंजा संबंधी बि अची विया, है न। इहे देह जा संबंधी के फिक्स कया आहिनि? असां त सभी आत्मायूं हिकु परमात्मा जी संतान आहियूं, कोई तेरी मेरी न आहे। त बाबा असांखे चवनि था हिन रीति न असांखे जॾहिं असां सर्व जे भले जे लाइ सोचंदासीं न, त असांजो जेको भेदभाव आहे, तेरी मेरी, हेठि ऊच नीच जो बि ॻाल्हियूं आहिनि न, इहे सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि। हिकदमि जीवन ॾाढो सुठो थी वेंदो आहे, छो जी तेरी मेरी, मुंहिंजी तुंहिंजी में ई त अॼु जीवन में एॾा ख़राबी थी आहे न। त बाबा चवनि था कि हाणे पंहिंजे जीवन में असांखे छा करिणो आहे, सर्व जे भले जे लाइ सदा संकल्प करिणो आहे। सर्व जो भलो कॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा जी संतान सम्झी करे हलंदासीं ख़ुदि खे, और सर्व खे परमात्मा जी संतान सम्झंदासीं, तॾहिं असां संकल्प कंदासीं भई सर्व जो ई भलो थिए। ॿियो बाबा असांखे चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन में सदा सर्व संबंध भॻवान सां जोड़े करे सर्व संबंधनि जो रस वठणु ज़रूरी आहे, कि परमात्मा मुंहिंजो पीउ बि आहे, मुंहिंजो टीचर बि आहे, मुंहिंजो सतगुरु बि आहे, मुंहिंजो साजन बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, मुंहिंजो डॉक्टर बि आहे। तव्हांखे शरीर जी बि कोई बीमारी आहे न, उहो बि तव्हां भॻवान खे डॉक्टर सम्झी करे उनखे पहिरियों ॿुधायो। ॾिसो उहे ई बीमारियूं त हर हिक खे थियनि थियूं, चाहे नंढो माण्हू आहे चाहे वॾो माण्हू आहे। नंढे माण्हुनि जी बीमारी त बि जल्दी ठीकु थी वेंदी, भॻवान भरोसे हलंदा रहंदा, लेकिन वॾनि जी उहो ई बीमारी केॾो ख़र्चो थी कराए। छो जी ग़रीब पहिरियों त इहे ई सोचदा असां वटि त एॾो पैसो न आहे, भॻवान ते विश्वास रखी हलंदा आहिनि। ऐं साहूकारनि वटि पैसो हूंदो आहे न, त उन्हनि खे डॉक्टरनि वटि विश्वास ज़्यादा हूंदो आहे कि न इहे डॉक्टर वटि हीअ गोरी खा, इहे सभु ठीकु थी वेंदी। भॻवान ते विश्वास ई न आहे, भॻवान त सिर्फ़ु नाम मात्र आहे। साहूकार जेका हूंदा आहिनि उहे ई सोचंदा आहिनि न इहो डॉक्टर सुठो, हेॾे होॾे भॼंदा रहंदा, लेकिन भॻवान वटि न वेंदा न। अॼु माण्हू भॻवान जे मथां थोरो विश्वास रखी करे हले। ॾिसो ग़रीबनि वटि पैसो न हूंदो आहे त बि केॾो भॻवान जे मथां विश्वास रखी हले थो। चलो ग़रीब त छा, लेकिन कोई बि अगरि आत्मा भॻवान जे मथां विश्वास रखी हलंदी आहे न, त उनजे जीवन में वॾे खां वॾी बीमारी बि उनजी कटिजी वेंदी आहे।
त इहे असांखे परमात्मा ते विश्वास रखण ई सभिनि खां वॾी दवाई आहे। परमात्मा ई सभिनि खां वॾो डॉक्टर आहे, उन ते विश्वास रखी हलण ई सभिनि खां वॾी दवाई आहे। ऐं अगरि तव्हां इहे जेको आहे न सर्व जे भले जे लाइ दुआ रोज़ु कंदव न त तव्हां जीअं भॻवान जा मददगार थी वेंदा आहियो, है न। भॻवान खे अहिड़ा मार खपनि जो सर्व जे ई भले जे लाइ सोचनि। त भॻवान खे अहिड़ा ॿार खपनि जो सर्व जे भले जे लाइ सोचनि। त अगरि असां सर्व जे ई भले जे लाइ सोचूं था त जीअं त असां भॻवान जा राइट हैंड थी वियासीं। छो कि अॼु सभु माण्हू मुंहिंजो पहिरियों सोचंदो, भई मुंहिंजो पहिरियों भलो थिए, ईअं ई सोचंदो न। त बाबा चवंदा आहिनि माण्हू इहे ई सोचंदा पहिरियों मुंहिंजो भलो थिए। लेकिन ॾाढा घटि माण्हू हूंदा आहिनि जो हिकदमि निस्वार्थ भाव सां इहे सोचंदा आहिनि सभिनि जो ई भलो थिए, पहिरियों सभिनि जो भलो थी वञे। कई माण्हू अहिड़ा, ॾाढा घटि माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो सोचंदा आहिनि कि पहिरियों हिन जो भलो थी वञे, पहिरियों हीअ अॻियां निकिरी वञे न। कॾहिं कॾहिं दुनिया में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न त उहे असांखे अॻियां ई न वधणु ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि न न पहिरियों मां वधां। त असांखे बि छा करिणो आहे, परमात्मा खे यादि करे ये संकल्प करो, चलो पहिरियों हीअ अॻियां वधे, हीअ ॾाढो ई अॻियां वधंदी वञे वधंदी वञे वधंदी वञे इहा आत्मा, हिन जो पहिरियों कल्याण थी वञे, सभिनि जी इच्छा पूरी थी वञे। जे ख़ुदि जो हुनजो कुझु आहे ई न, छो जो उहो परमात्मा खे यादि करे अगरि सभिनि जी इच्छाऊं पूरी करण लाइ कामना कंदी आहे, सभिनि जे भले जे लाइ कामना कंदी आहे, त हुनजी पाण ई पूरी थी वेंदी आहे न। हुनखे ज़रूरत ई न पवंदी आहे कि उहा ॿियनि जे लाइ सोचे कि हिन जो भलो थिए, हिन जो भलो थिए, हिन जो भलो थिए। त इन करे बाबा चवनि था ॾिसो इहो नंढो सो अभ्यास कंदव न जीवन में त ॾाढो सुठो आहे। ॿियो सर्व संबंध भॻवान सां जोड़ो। मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मुंहिंजो टीचर सतगुरु साजन डॉक्टर दोस्त, ॿियो जो बि संबंध खपे न उहो भॻवान सां जोड़ो। भॻवान सां संबंध जोड़ण सां छा थींदो आहे, भॻवानु जॾहिं असांखे हुन संबंध जी पालना ॾींदो आहे न त माण्हू सिखंदा बि आहिनि। अॼु हिकु सुठी माउ कीअं ठहे, हिकु सुठो पीउ कीअं ठहे, हिकु सुठी ज़ाल कीअं ठहे, हिकु सुठो पति कीअं ठहे, हिकु सुठो माण्हू कीअं ठहे, हर संबंध ॿार कीअं ठहे, भॻवान खे पंहिंजो ॿार बि सम्झो। त हिकु सुठो संबंधी असांखे हर संबंध कीअं निभाइणो खपे उहो बि भॻवानु असांखे सेखारींदो। त इन करे असांखे छा करिणो आहे, सर्व संबंध भॻवान सां जोड़े करे हलणो आहे। ऐं जीवन में दिलि जी सफ़ाई ॾाढी ज़रूरी आहे, है न। दिलि जी सफ़ाई ॾाढी ज़रूरी आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि असांखे सदा पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि हाणे नई दुनिया अचण वारी आहे, हाणे ॾाढी सुठी दुनिया अचण वारी आहे, हाणे दुख जा ॾींहं बसि विया कि विया। कई माण्हू चवंदा आहिनि अञा त कलयुग ईंदो ईंदो न, बसि हाणे कलयुग ख़तमु थियण वारो थी वियो सम्झो। छो जी हाणे सुख जा ॾींहं भॻवानु हाणे गुप्त वेश में अची करे स्वर्ग जी स्थापना करणु हुन शुरू करे छॾी अथई ऐं पूरी बि थियण वारी आहे। जंहिं समय पूरी दुनिया स्वर्ग जी तयारु थी वेंदी, हुते केरु महाराज महारानी ठहींदो, केरु हुते कहिड़ो कमु कंदो, जॾहिं इहे सभु फिक्स थी वेंदा न तॾहिं इहा दुनिया परिवर्तन थी वेंदी। त हाणे कलयुगी दुनिया वई कि वई, हाणे दुख जा दुनिया वई कि वई, लेकिन इनखे ख़तमु करण में ॾिसो हाणे प्राकृतिक आपदायूं केॾी थियूं अचनि, केॾी बारिश पए थी, केॾा भूकंप अचनि था, केॾियूं लड़ायूं थियनि थियूं दुनिया में। तव्हां हीअं न सोचो अञा त कलयुग में जेका ग्रंथ शास्त्रनि में लिखियलु हूंदो आहे भई अञा त कलयुग में ईअं थींदो ईअं थींदो ईअं थींदो तॾहिं कलयुग ईंदो।
उहो त थी वियो, ॾाढी जॻह अहिड़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, थियनि ई थियूं, तव्हांजे आसपास नथियूं थियनि, लेकिन दुनिया में कलयुग जी जेकी निशानियूं लिखियलु आहिनि ग्रंथ शास्त्रनि में उहे अची वियूं आहिनि, उहे निशानियूं माण्हुनि जे जीवन में अची वियूं आहिनि। इन करे हाणे ॿियो इंतज़ारु न करो कि अञा ॿियो कोई कलयुग ईंदो, इहे ई कलयुग आहे, दुख जी दुनिया आहे न। हर सीन त असां ॾिसी छॾियो न, माण्हू केॾी पंहिंजो कैरेक्टर माण्हू जो केॾो किरी सघंदो आहे, घटि थी सघंदो आहे, त उहो त असां ॾिसी वरितो, ॿियो छा ॾिसणो आहे। अञा तव्हां सोचो त असां सां बि थिए तॾहिं थींदो न, हर हिक सां न थींदो आहे, उहो त दुख जो समय। हाणे ॾिसो किथे किथे माण्हू ॾिसो हिंदू मुस्लिमनि जी लड़ाई थिए थी न, पहिरियों बि थी हुई, हाणे बि ईअं ई थींदी, हाणे ॿियो जॻह लॻे थी, हिते बि लॻण में देरी थोरी लॻंदी, हिकु ई चिंगारी लॻे, कोई लड़ाई लॻण में देरी थिए थी छा? भूकंप अचण में देरी थिए थी छा? बाढ़ अचण में देरी थिए थी छा? ॿ देशनि में लड़ाई थिए, हिक ॿिए खे बॉम्ब्स फिटी करे मारण में देरी थींदी? त बाबा चवनि था कि हिन खां पहिरियों असांखे स्वर्ग जो वरसो भॻवान खां वठी वठिणो आहे। हाणे हिन खां पोइ जेकी दुनिया स्वर्ग अचण वारी आहे, हिन ई सृष्टि ते इहे ई कलयुगी दुनिया ख़तमु थी करे हिते ई स्वर्ग ठहींदो, त हुन स्वर्ग जहिड़ी दुनिया में अचण लाइ असांखे पहिरियों खां ई परमात्मा खे यादि करे परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलो। भॻवानु जीअं चए थो उअं असां सोचूं, ॻाल्हायूं, कर्म करूं, त बाबा चवनि था उअं अगरि हलंदा रहंदा न त तव्हां स्वर्ग में अची सघंदव, है न। असांखे भॻवान खे कहिड़े रूप में वञिणो आहे? निराकार रूप में परमात्मा खे असांखे मञी करे हलणो आहे। त जॾहिं असां सदा निराकार रूप में परमात्मा खे मञी करे हलंदासीं, तॾहिं त असां स्वर्ग जा सुख ॾिसी सघंदासीं न। छोजी उहो दुनिया ठाहिण वारो त परमात्मा आहे, कोई कृष्ण थोरी उहो दुनिया ठाहे थो, कृष्ण पंहिंजी दुनिया न ठाहींदो आहे, राम पंहिंजी दुनिया नथो ठाहे, कोई गुरु नानक देव, गुरु गोविंद सिंह देव या जो बि एॾा सारा गुरु संत सन्यासी आहिनि, एॾा सारा देवी देवता ठाहे रखिया आहिनि माण्हुनि, इहे कोई भॻवान, इहे कोई स्वर्ग थोरी ठाहींदा आहिनि जो असां हिननि खे यादि करूं, असां हुन दुनिया में अची वञूं। भई स्वर्ग जी दुनिया त परमपिता परमात्मा ठाहींदो आहे, त असांखे निराकार रूप में परमपिता परमात्मा खे शिव बाबा खे यादि करण सां ई असां स्वर्ग जी दुनिया में अची वेंदासीं। तव्हां केतिरा बि गुरु नानक देव खे मञो, तव्हां कॾहिं बि स्वर्ग जा सुख न ॾिसी सघंदव, छोकी गुरु नानक देव त ईंदो ई कलयुग में आहे, उहो त भॻवान जी यादि ॾियाराइण लाइ ईंदो आहे। सतयुग में त कोई भॻवान खे यादि ई न कंदो आहे, त हुन दुनिया में हुननि जी ज़रूरत ई न आहे। सतयुग में कोई सन्यास कंदो ई न, त सन्यासियुनि जी ज़रूरत ई न आहे स्वर्ग में, त उहे ईंदा ई न। सन्यासी त घर बार छॾे वेंदा आहिनि, स्वर्ग में त घर गृहस्थी हूंदी, सुख शांती हूंदी, हुते थोरी तप कंदासीं, हुते त सुख जी दुनिया, सुख भोगदासीं, है न। त ये कोई बि धर्म जेका पंहिंजा अलॻि अलॻि धर्म माण्हू वेठा आहिनि, इहे कोई बि सभु धर्म विनाश थियणा आहिनि। हाणे हिन सृष्टि ते सभु धर्म विनाश थी वेंदा, पोइ सिर्फ़ु हिकु धर्म जी स्थापना थींदी, आदि सनातन देवी देवता धर्म जी। पोइ राजा ई घरानो हलंदो, श्री लक्ष्मी श्री नारायण जी दुनिया ईंदी, लेकिन श्री लक्ष्मी श्री नारायण जी दुनिया ठाहिण वारो केरु? निराकार परमपिता परमात्मा शिव बाबा श्री लक्ष्मी श्री नारायण जी दुनिया ठाहिनि था। त हुन दुनिया में हलण लाइ असांखे छा करिणो आहे? सिर्फ़ु परमात्मा खे यादि करे हुन जी मत ते हलणो आहे। भई भॻवानु असांखे मत कहिड़ी ॾींदो? हाणे रामायण में मत कहिड़ी मिलंदी? जीअं राम जी कई उहो करूं, लेकिन माण्हू करनि था। महाभारत, रामायण, गीतायूं, हिननि सभिनि में छा आहे?
असांखे जीवन जीअण लाइ मत लिखल आहे न, लेकिन कोई बुरो मञी करे हले थो। त हाणे परमात्मा ख़ुदि स्वयं हिन सृष्टि ते अची करे असांखे श्रेष्ठ मत ॾिए थो, जे मत ते हली करे असां स्वर्ग जा सुख ॾिसी सघंदा आहियूं। त अहिड़ी मत ते त हलणो खपे न, जे मत ते हली करे असां स्वर्ग जी दुनिया में हली सघूं। अॼु जा कलयुगी माउ पीउ कीअं मत ॾींदा, भई शादी कर, ॿार पैदा कर, हीअं कर। कलयुगी दुनिया जी ही मत ॾींदा न, अॼु हीअ त्योहार थी, हीअ पूजा कर, अॼु हीअं कर, हूअं कर। लेकिन इहे सम्झो निराकार परमपिता परमात्मा असांखे कहिड़ी मत ॾींदा आहिनि कि पवित्र रहो, शांत रहो, प्रेम सां हलो, ख़ुशि रहो, शक्तिशाली स्थिति धारण करे हलो, वैर भाव न रखो, विकारनि में न वञो, खुद खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करे हर कर्म करो। त परमात्मा जी मत ते हली करे असां स्वर्ग जा सुख ॾिसी सघंदा आहियूं। ऐं देहदारी गुरु संत सन्यासियुनि जी मत ते अंत ताईं हलंदासीं त असां कलयुग में ई वापसि जन्म वठंदासीं, असां सतयुग में न अची सघंदासीं। त परमात्मा हाणे असांखे जीवन में सदा सुख शांति ख़ुशी सां हलण लाइ, नई दुनिया में अचण लाइ श्रेष्ठ मत था ॾियनि। अच्छा मीठी मीठी सिखियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना ब्राह्मण जन्म जी जन्म पत्री खे ॼाणे सदा ख़ुशी में रहण वारा श्रेष्ठ भाग्यवान ठहो। ॾिसो जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, त उहे असां सां पवित्रता जी प्रतिज्ञा कराईंदा आहिनि। त जॾहिं असां पवित्रता जी प्रतिज्ञा करे जीवन में हलंदा आहियूं न, त उनखे चइबो आहे ब्राह्मण जनम। त जॾहिं असां पवित्रता जी प्रतिज्ञा करे करे पंहिंजो ब्राह्मण जनम जींदा आहियूं, त असांखे पंहिंजे जीवन में ॾाढी सारी सम्झ अची वेंदी आहे। असांखे ॾाढी जीवन में हिन पवित्र रहण सां असांजी सम्झ वधी वेंदी आहे, असांखे ॾाढो सुठो सुठो अनुभव थींदो आहे ऐं असांखे परमात्मा जी छित छाया जे हेठां रहंदा आहियूं। त इन करे सदा पवित्र रहो, परमात्मा खे यादि करो, त तव्हांजे जीवन में ॾाढी सारी सुख शांती ख़ुशी ईंदी वेंदी। स्लोगन आहे हिकु रस स्थिति जो अनुभव करणो आहे त हिकु बाप सां सर्व संबंध जोड़ो। अगरि जीवन में असांखे सदा हिकु रस स्थिति खपे, शांति प्रेम आनंद ज्ञान स्वरूप पवित्र, इहा अगरि असांखे स्थिति जीवन में हमेशह अनुभव करणी आहे त हिकु परम पिता परमात्मा सां ई असांखे सर्व संबंध जोड़ना आहिनि। बाबा संजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, साजन बि आहे, दोस्त बि आहे, सखा बि दोस्त आहे, डॉक्टर बि आहे, असांजो ॿार बि आहे। भॻवान खे ॿार ठाहींदव न, त उहो तव्हांजी एतिरी सेवा कंदा, एतिरी सेवा कंदा जो तव्हांजा देहदारी ॿार बि न कंदा। तव्हांखे किथे बि माण्हू सूर में पंहिंजे ॿारनि खे सॾु कंदो आहे, अचे जोर ॾे, तव्हां चओ शिव बाबा मुंहिंजा ॿार मूंखे ॾाढो सूर थो थिए, मूंखे जोर ॾे न, त उहो तव्हांखे जोर बि ॾींदो, तव्हांखे हलाईंदो बि, तव्हांखे उथाईंदो, विहाराईंदो, खाराईंदो, पीआरींदो, तव्हांजी ॾाढी सेवा बि कंदो। त इहा हर संबंध असांखे भॻवान सां जुड़णु ॾाढो ज़रूरी आहे ऐं अॼुकल्ह जी दुनिया में त ॾाढो ई ज़रूरी आहे। छो जी दुनिया में कोई वटि टाइम ई न आहे, सभु पंहिंजे पंहिंजे में पूरा आहिनि, सभु अकेला अकेला आहिनि, सभु हूंदे हुए बि सभु अकेला आहिनि, छो जी सभु बिज़ी आहिनि पंहिंजी लाइफ में। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो,
ओम